ओ जल्दो जवाब उथियारे पुछो से उनका अहिड़ा अल्फाज़ा मां रब्बुक व मन नबीयुक व मां दीनुक आहे ही सारता त कहिड़ो अल्लाह रसूल तुंहिंजो ऐं कहिड़ो शम्स दीना दर मादा मलकन ख़ैर नहीं जोड़े जवाबा नाहे ख़बर ख़ालिक जी मूंखे कॾहिं कान का न पुछम नबी पंहिंजो पैगंबरन मझारा आया वदे पीर जो अला गोलो गुलामा आया वदे पीर जो गोलो गुलामा आया वॾे पीर जो ओ गोलो गुलामा हलियाला वरी धणीअ जी दरगाह चयां रब बंदा तुंहिंजो आहे हिकिड़ा मखलूका नकी सुञाणे थो तोखे नकी रसूला कुदरत मञे थो की नकी हेॾी हिकमत पर आहे मुरीद पीरान पीर जो यक दिल याराना तॾहिं इलाही अमुर थी आयो आवाज़ा जा ॾियोस जहनम में वञी दरियूं दोज़ का ॾाढाई ओ दमर जी हलिया जुंबी जो समझा ॾाढा ओ दमर जी हलिया जुंबी जो समझा ॾाढा म्यार ओ डमर जी हलिया जुंबे जो समझा आया ख़बर आला ॾिठाऊं त दूराना जान मथे ते मैयत जय वेठो वरियामा मलकन जी मीर जूं कुकुर नसूं कोड मझा यार फे गया ईअं चयो ज़ाहिर ज़हूरा हीअ नथो सुञाणे साहिब खे पण आऊं तो सुञाणा ईअं सुञातम सचे रसूल खे जो सचो सरदारा दर मलक मोटी हलिया वरी धणीअ जी दरगाह
सैयद अब्दुल कादिर जीलानी है कब्र में वेठो वलिया जुरियत जाए नथी असांजी उन जे गया तने फाइक फरमायो फिरस्तन खे वरी ॾाढे डमर मझाए जाए दियो सुञा ओ जहनम में अला ओ वञी दरियूं दोज़का दियो जहनम में लाए दरियूं दोज़का जाए दियो म्याय ओ जहानम में दरियूं दोज़का वञी उन शख्स सां करियो बेहद भुलकारा डमरदी हलिया मौज फरमाना हज़रत पीरान पीर उठी रत मुबारक से खसाई बुर्ज तन संदा ॻाल्हाई तन साण अहिड़ी तरीक़ा ऐं मुंहिंजे हिन सॼे मुरीद खे कंदा हेॾो ई ज़ात कंस इश्क जी ऐं जुंबी जऊंस मझा वेंदी लज़्त बेस्त जी दहशत दौज़ का अर्श कुर्सी आसमान खे कंस आऊं फना ऐं पसीना पर चो पीर जो ऐं चाहत कहराना पर जो पीर जो छात कहराना पसीअ म्याय ओ पर जो पीर जो छात कहराना मिलई मजबूरा खसे थो असांजा हू छिको छो हमदा हुजत रखे थो ये दरी सैयद सरदारा तरफ़ां फरमायो फज़ल सां वरी मोटी मेहर मजा रखो रजा पीरान पीर जी ऐं अदब अंदाजा हू आहे माशूक मुंहिंजो सजो आबिद आरफ वली उनजी आहे मूं सां वॾी दोस्ती दावा
हूअ मतां उझाए मुंहिंजी अजल इमारतां तॾहिं मलकन यती भीर जी आहे रखी सबर जा बधी बानन जी जेका तूं चवें सा बधे बानन जी जेका तूं चवें सा बाहम्याय ओ बधे बानन जी जेका चवें तो चयो मुरीद खे आण आण वेसा मुनज़मो धणी दो परवर बादशाह मन मोहम्मद अरबी आहे सचो सरदारा तॾहिं मञाई वहदानियत वाहिद जी रिसालत रसूला उन वक़्तु अल्लाह जा कंहिंसां शुक्राना मिड़नी मलकन मुबारकूं ॾिनियूं उन मुरीद खे खीरऊं खुशीअ मजा पले लॻे हिन पीर जे तूं छुटे छो हन खां महल माड़ियूं सोन जूं वठ तूं बेस मजा महल माड़ियूं सोन जूं ॿियूं पुण नइमतूं नसीबा हूरूं हज़ारे केतरियूं अन जड़ियूं जनसारा अहिड़ा हज़रत पीरान पीर जा लखे मुनाकबा वॾा ताले हथनीअ जा जे सिकन सैयद ला पढ़ो सलवातूं नबी करीम सरवर युते अल्लाहुम्म सल्लम सल्लू अलैहि लखे किरोड़े पदमा मोहम्मद मीर जा ओ कलमू मोहम्मद करीम ते पढ़ंदा